ही जेको असांजो भिटाई जे हवाले सां दाऊद मेमन साहब ऐं सोराब मीराणी साहब, ममताज़ जोयो साहब, सोलंकी साहब वारनि जी जेके ही काविशूं आहिनि, अॼु जॾहिं असां वटि निसाब में बि जेको आहे सो भिटाई सरकार जो शेर जीअं माज़ीअ में हूंदो हो हाणे कोन थो लिखियो वञे, त असांजा जेके नौजवान या असांजा जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि खे जॾहिं भिटाई सरकार जे फ़लसफ़े खां ऐं भिटाई सरकार जे इन इल्म खां आशना करायो वेंदो त मां सम्झां थो त हू पंहिंजी ज़िंदगियुनि जे अंदरि बहितर तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघंदा ऐं ज़िंदगीअ जे हक़ीक़ी मक़सदनि खे बि सम्झी सघंदा। इंतिहाई सुठो अमल आहे। साॻे वक़्तु जेको ही चैनल लॉन्च कयो आहे हिननि सेम जेको आहे असांजे भिटाई जे हवाले सां, इहो बि असांजे नस्लनि खे मुस्तफ़ीद कंदो जेको आहे सो। इन जे करे इन शइ खे इंतिहाई बहितर थो सम्झां पियो, बल्कि वस वारनि सरकारी इदारनि साञहवंदनि खे इहा गुज़ारिश कंदुसि, अपील बि कंदुसि त जेको बि भिटाई सरकार जे हवाले सां जेतिरो इल्मु रखे थो पियो उहो हिन चैनल जे थ्रू जेको आहे सो पाण खे बि आशना कराए, त जीअं उन्हनि जो इल्मु बि जेको आहे सो असांजे नौजवान नस्ल, असांजे साञहवंदनि, असांजे ईंदड़ नस्ल लाइ बहितर थी सघे ऐं उहे उन खां आशना थी सघनि। इंतिहाई सुठो अमल आहे ऐं इहो साराह जोॻो अमल आहे। इहा उमेद थी कजे त हीअ शइ ऐं हीउ जेको सिलसिलो दाऊद मेमन साहब वारनि शुरू कयो आहे इहो मुसलसिल हलंदो रहंदो ऐं ज़िंदगी जीअं फ़ानी आहे त वरी इहो कन्वर्ट थिए त जीअं ईंदड़ नस्लनि ताईं भली खणी उन में जेसि ताईं हिन दुनिया जो वजूद आहे त इहा शइ जेकॾहिं सिलसिलेवार हलंदी रही त असांजे लाइ, असांजे मुआशरे लाइ, असांजे समाज लाइ, असांजे नस्ल लाइ इंतिहाई बहितरीनु अमल आहे। महिरबानी।